सरकार गौसे आजम गौस सकलैन रज़ियल्लाहु तआला अन्हु सभनी पीरन जो पीरा जंहिंखे तव्हां खुश नसीब यार ही पिया मल्हायो। अल्हम्दुलिल्लाह बेटाई तो फरमा पियो त तू पीरन जो बादशाह, तू पीरन जो भरम, अल्लाह अलग लतीफ जय की निहार जो नरम, बगदादी बादशाह रख वडा शेख शरम, जो मुंह मंझ मरम सो गम की नामी काटिए। सुभान अल्लाह। बेशर में तो लतीफ साईं फरमाए पियो त पीर मुंहिंजो बादशाह वली सब वज़ीर, पीर मुंहिंजो बादशाह वली सब वज़ीर, हलन हजरत पीर दे फौजू कयूं फकीर, जो संजो मंज शरीर से गम की नामी काटिए। लतीफ सरकार तो फरमा पियो त भलो तुंहिंजो पीर लधो सू लतीफ जय, लगा सू लगा मसीह दिलियों दस्तगीर, तू बगदादी बगदाद में असा सिंध फकीर, जो ओसियरो अमीर से गम की नानी काटिए। सुभान अल्लाह। आमीन आमीन। सुभान अल्लाह। अब सुभानिया फरमाए तो मुके कसम अल्लाह जे इज्जत ई जलाल जो तो मुंजो पांजन मुरीदन जे मथा मोहब्बत करण वारन जे मथा इए हथ मुबारक आहे जे हिन ज़मीन जे मथा आसमान आहे। एडो मेहरबान आ पाजे मोहब्बत रखण वारन सा, मुरीदन सा, अकीदत मंदन सा। पाण था फरमाइल पिया त एड़ा भी खुदा जा वली हुया जन के दिल के अंदर इश्तियाक पैदा थियो त महबूब सुभानी असा जे कर तरीकत में हथ मिलाया, मां जिक्र वठा साईं जी बैत कया।